नासिम मदेची में बदमनी चोट चढ़न ते कई वञे। लोहारिन जे जादूदन ऐं पुलिस जे कोताहिन खिलाफ भाॼी ऐं मेवन जे वापारिन एहतजाज कंदे तहफ़्फ़ुज़ जी घुर कई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे तौहीद बिरोही। आसपास इलाके में बदमनी जेका है चोट चढ़ी हुई है। फुरियूं ऐं दाड़ा जेके रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। सुबह सवेर जिंदोदेरो पुल वटि नामालूम जेके फोरू आहिनि उन्हनि रोड ब्लॉक करे ऐं जेके सब्जी ऐं फ्रूट जेके खणी ईंदड़ वापारी आहिनि उन्हनि खां फुरलुट कई आहे ऐं वापारी हिन वक़्तु मदेची प्रेस क्लब ॾाढो एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिते मौजूदु जेके वापारी आहिनि उन्हनि खां पुछूं त पुलिस हिन वक़्तु ताईं कहिड़ो अमल कई आहे, पुलिस कार्रवाई कई आहे या न। पुलिस ते हिन महिल ताईं का क़दम न खयो अथई। हिकिड़े अमरा जो मोबाइल बची वियो, उहो वन फ़ाइदे सां ॻाल्हायोसीं सकर वन फ़ाइदे ॻाल्हायोसीं सकर वारो चए त मां DSP सां ॻाल्हाए तव्हां थाणे वञी पुॻो। असां थाणे ते आयासीं त थाणे वारा पुलिस वारा वेठा बाहि ते, उन्हनि खे असां पाण जाइ वारदात ते वठी वियासीं त उहो ॾिसी असांखे चई भई वाह असां वञूं था तराई वारे पुल ते, होॾो असां अॻु वठंदासीं। हिन महिल ताईं का पुलिस वारो असांजो कान ॿुधी अथई। 5 बजे पुगासीं त उते त का शइ कोन हुयो। जीअं उते पुगासीं त पुलिस वारा त झाड़ेल उते असां अॻु वठी वेठा त असां होॾे फिया के चुप करे बीह रहियासीं। 8-9 ॼणा हुयासीं, हो हुया असां 7-8 हुयासीं। हिन में कार्रवाई हलियो, माण्हुनि खे हेठि लाहे विया, माण्हुनि खे फुरनि पिया, को बि न हुयो उते मददगार। पुलिस त अॻु में हिते आयो त पंहिंजो मदद वारो थाणे में पंहिंजो उन घोर त पनाह वठी बीठो। बाबा होते कोई न हुयो। 5:30 टाइम हुयो, वयासीं वारे जे पुल ते, होते होया गणियासीं कान तक़रीबन 9-10 ॼणा हुया, सभु हथियारनि सां। पोइ असां फुरबुर कयूं, धक बक हयूं। पुलिस हिन महिल ताईं कुझु बि न कयो आहे। असां थाणे ते आयासीं, पुलिस खे इतला ॾिनोसीं बाबा हे वारदात थियो आहे। सरेआम रोड ते ॾींहं ॾिठे जो असुर जो वारदात हलनि था। 8-9 माण्हू हुया, असां अॻियूं आया, असांखे धक बि हयूं, पैसा बि खसिया, मोबाइल वग़ैरह ॿियो सामान खसियो, ॿियो असांखे फुरे आहे। जितां हिते जेके वापारी आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके सुबुह सवेर असां सखर वञी रहिया हुआसीं फ्रूट और सब्जियूं ख़रीद करणु, जेके हिते मधेची शहर में सप्लाई कंदा आहियूं, विकिरो कंदा आहियूं, पर जेको आहे सुबुह जो वक़्तु जेके आहिनि हथियारबंद उहे रोडनि ते अची फुरलुट कई आहे, तशदुद कयो आहे। पुलिस जेका आहे उहा आरामी आहे, थाणे ते सुतल आहे ऐं पुलिस को बि हिन वक़्तु ताईं क़दम न खयो आहे। हिननि जो इहो चवणु आहे जेकॾहिं असांजे जेके चोरी थियल सामान आहे, रोक रक़म इहे वापसि न कया विया त असां जेको आहे मधेची शहर में सब्जी ऐं फ्रूट जेको आहे विकिरो बंदि करे ऐं शटर डाउन हड़ताल कंदासीं। रिपोर्टर तौहीद बिरोही, दती TV न्यूज़, मधेची।